नमस्कार। अज असां MA फाइनल पेपर 7th B महाकवि किशनचंद बेवस जूं धर्म बाबत विचारनि जे बारे में पढ़ंदासीं। महाकवि किशनचंद बेवस हिकु सच्चो ईश्वर भक्त हो, पर साॻे वक़्तु हू अंधविश्वास अंध श्रद्धालु न हो। ॿाहिरें ठाठ बाट पूजा पाठ नकली सन्यासियुनि जे घेरू कपिड़नि खां ऐं हर क़िस्म जे पाखंड खां नफ़रत कंदो हो। हिन जी तेज़ नज़र अॼोके धर्म खे पाखंड में बदल थी ॾिसे ईरान जे अज़ीम सूफ़ी शाइर हाफ़िज़ वांगुरु हू नाम निहाद बांबड़नि ऐं साधुनि सन्यासियुनि जे हिरस हवस लोभ लालच टर्रायुनि ऐं बदकारियुनि जी ओघर कंदड़ हो। संदसि कविता जूं पकियूं सीटूं उन लाइ पकी साबिती आहिनि। बेवस खे रस्मी धर्म खां सख़्तु कराहत आहे, अर्थात हू रस्मी धर्म जी सख़्तु खिलाफ़त कंदो हो। तॾहिं हू लिखे थो, धर्म रस्मी थियो सचाईअ जे अॻियां अज़खुद लॼी, सिज उभिरे ॾिस ॾीए जी रोशनी घटिजी वई। अर्थात धर्म जेको आहे सचाईअ जे अॻियां ख़ुदि ई रस्मी धार्मिक जेके कुरीतियूं आहिनि असांजूं उहे सचाईअ जे अॻियां ख़ुदि ई लॼी थी पयूं आहिनि। उदाहरण ॾींदे चए थो त जीअं सिज जी रोशनीअ जे अॻियां ॾींहं जी रोशनी क्षीण थी वेंदी आहे, घटि थी वेंदी आहे ऐं नाम मात्र जी रहिजी वेंदी आहे। अॻियां लिखे थो, कीअं न थींदी ज़ंग जारी धर्म राजन वास्ते, जो किताबी क़ैद लाए थो तख़्त दिल जे तां लहे। बेवस धर्मी किताब खे इलाही कलाम सम्झी न पढ़ंदो हो, अर्थात हू अंधश्रद्धा करे जेको धर्मी किताबनि में लिखियलु आहे उनखे भॻवान जो लिखियलु न सम्झंदो हो, उन वांगुरु न पढ़ंदो हो, बल्कि ज्ञान विज्ञान सां छंड छाण करे पोइ ई स्वीकार कंदो हो। अर्थात उनजी ज्ञान ऐं विज्ञान सां छंड छाण करे उनजी सॼी ॾिसी करे ऐं पोइ ई उनखे स्वीकार कंदो हो। चवंदो हो, कणिक खे तुहिन खां जुदा करे पोइ ई वापराइणु खपे। अर्थात कणिक मां जेको किचिरो आहे उनखे कढी करे पोइ ई खाइणु खपे। बेवस खे श्री प्रभु वफ़ा चयो त आर्य समाजी वेदनि खे ईश्वर वाणी ऐं मुसलमान क़ुरान खे इलाही कलाम करे था मञनि। तंहिं ते बेवस जवाबु ॾिनो, भली वेठा चवनि। वरी चवंदो हो, केतिरनि धर्मी पुस्तकनि ते वक़्त जी दज़ चढ़ी वई थी ॾिसिजे। इन करे धर्म संस्कारनि अॼोके ज़माने जी अहम तक़ाज़ा आहे। अमृत में जो ज़हर मिली वियो आहे इनखे अलॻि करणु असांजो फ़र्ज़ु आहे, न त दुनिया तबाह थी वेंदी। कॾहिं ग़मगीन थी चवंदो हो त समाज में एॾियूं त कुरीतियूं जड़ता पाखंड ऐं दोखो हली रहियो आहे जो केतिरा आदमी धर्म जो नालो ॿुधण बि नथा चाहिनि। जातियूं ऐं जमायतूं पाण में झगड़ा कंदियूं थियूं रहनि। मतलबी बांबड़ ऐं बावा ऐं जड़तूं साधू आम जे विश्वास में मासूम दिल जो फ़ाइदो वठी खेनि दोखे में रखी लुटण जो रस्तो घड़े रहिया आहिनि। सच खे छॾे पाछे पुठियां भिटकंदा था रहूं। तॾहिं लिखियईं, दिलि ॻिचीअ पियुल हार जो पाणीअ अंदरि पाछो ॾिठुमि। सच छॾे पाछे पुठियां पियो मुफ़्त वाहिर में वहणु। दिलि अंदरि जे गुप्त कोठियूं से करे गिरवी ॾिठमि। पंहिंजे प्रीतम जे मंदर में थियो परावन जो रहम। बेवस चवंदो हो, धर्म आहे आत्मशुद्धीअ लाइ। धर्म जो प्रयोजन आहे पंहिंजनि निजनि गुणनि जो विकास करणु ऐं तीअं हर को हिक ॿिए सां मनुष्यता जो व्यवहार करे सघे। विश्व समाज खे हिकु विशाल कुटुंब समान सम्झणु घुरिजे। अहिड़े ई वातावरण में हर मनुष्य, हर जातीअ, हर क़ौम खे सुख जो संदेश पहुचाए सघिबो। हर जीवधारीअ में आत्मा जो निवास आहे। तॾहिं लिखियो अथई,
सूअं सच हर चीज़ में, हर चीज़ पूजा योग्य आ। दीद लाए दीदार हर जाए सुरत, लाए हर जाए सवाब। अर्थात दुनिया में जेकी शयूं आहिनि उहे सभु पूजा योग्य आहिनि ऐं भॻवान त हर हिकु कण कण में व्याप्त आहे, हर हिकु प्राणीअ में व्याप्त आहे। बेवस प्रेम जो पुॼारी हो, हिन लाइ प्रेम ही परमेश्वर हो। बेवस जो चवणु आहे त प्रेम रचना जो मूल कारण आहे। साज़ रचना जी तार तार प्रेम जो रसीलो राग आलापे रही आहे। प्रेम दिल जो ज़ाती गुण आहे जो न सिखी सघिजे थो न सेखारे सघिजे थो। प्रेम में सबबु पुछण या सलण लाइ समक कोन्हे। ज़िंदगीअ जो वहिकिरो प्रेम मां प्रेम में प्रेम ॾांहुं आहे। लिखे तो गर्क आहे चीज़ हर का प्रेम सागर जे अंदर, प्रेम रूपी आग बरंदड़ आहे घर घर जे अंदर। अर्थात प्रेम रूपी सागर में हर का शइ समाइजी थी वञे ऐं हर घर में हर माण्हू जे दिल में रुगो प्रेम ई प्रेम आहे। प्रेम बिना कुझु बि न आहे। बेवस कुर्ब जो कुठल हो, संदसि अक़ीदो हो त प्रेम सां पाप धोपजी थो वञे। तॾहिं लिखियईं, हुई जा संदन में समायल सख़्त दिल जी दाण दाण, कुर्ब जे कातीअ लॻण सां संग जीअं सटिजी वई। बेवस चवंदो हो त ही ॾींहुं राति वारो जीवन ई मंदरु आहे। बेवस बि इंसान जी देह मंझि दुआरा ॾिसंदो हो। लिखियो अथई, मुल्क मिरियो ई मंदरु आहे, आगो सभ जे अंदर आहे, देहनि मंझि दुआरा कुदरत वारा। चवंदो हो त सॼो मुल्क, सॼी दुनिया ही मंदरु आहे ऐं जीवन जो जेको ही चक्कर आहे उहो सभु हिन मंदर जे अंदर ई आहे। कुदरत परमात्मा हर कंहिंजे अंदर आहे। बेवस परमेश्वर खे पाण खां परे कंहिं पहाड़ ते या पोलार में वसंदड़ या इंसाननि जे गुनाहनि ऐं सवाबनि जो हिसाब रखंदड़ न मञींदो हो। बेवस लाइ ईश्वर हिते ऐं हाणे प्रेम जो अनंत सागर हो। तॾहिं लिखियईं, हिते नाही किथे नाही, हींअर नाही कॾहिं नाही, जे गॾु नाही त न हॾ आहीं, मिलण मौक़ो वरी छाजो, वसी वेझो वलियुनि में थो, पिड़ियुनि परदो वरी छाजो, बणी ख़ुदि पुराण पुराणनि जो, विचूं वेछो वरी छाजो। अर्थात ईश्वर बेवस सम्झाए थो त ईश्वर हर हंधि आहे, हर कण कण में व्याप्त आहे। अहिड़ी को स्थान, अहिड़ी का जॻह कोन्हे जिते ईश्वर कोन्हे। सभु हंधि ईश्वर जी व्यापकता आहे। बेवस जे अक़ीदे मूजिबि कर्म ऐं वीचार ई धर्म आहिनि। धर्म खे कर्म खां ऐं श्रद्धा खे पंहिंजे रोज़मर्रा जे धंधे खां जुदा करे नथो सघिजे। चवंदो हो, धर्म मंदरनि, मस्जिदुनि ऐं गिरजाउनि में रहण वारी चीज़ न आहे। धर्म हमेशह रहण वारो आत्मा जो भाव आहे। सारे जीवन सां धर्म जो लाॻापो आहे। कहणीअ खां वधीक रहणीअ में तवज़ो ॾींदो हो। बेवस लिखियो आहे, रहणीअ में नाहे आमिल, कहणीअ में खूब कामिल, अहिड़ी सिख्या जो ॿियनि ते मुश्किल असरु अचे थो। बेवस हिकु मिसाल ॾींदो हो। धन्यवाद। अॼु एसि ताईं पढ़ंदासीं, सुभाणे अॻिते। अगरि तव्हांखे हिन पाठ में का बि दिक़त हुजे, कुझु पुछिणो हुजे त तव्हां मूंखे व्हाट्सएप ते या हिन नंबर ते